अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिहिर रसूल अफ़ इम्मात औ क़ुतिलन क़लबतुम अला अक़ाबिकुम व मन यनक़लिब अला अक़बैहि फ़लन यज़ुर्रल्लाह शैआ व सयजज़िल्लाहु शाकिरीन। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन। या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। ग़ज़वे उहद जो वाक़ियो जारी आहे। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो हिकु रसूल आहे ऐं बेशक उन खां अॻु केतिरा ई रसूल थी गुज़रिया आहिनि। पोइ छा जेकॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरी वञे या क़तल कयो वञे त तव्हां खोड़ियुनि भर फिरी वेंदव। जॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अफ़वाह फैलिजी वई त पाण ग़ज़वे उहद में ज़ख़्मी थियण खां पोइ शहीद थी विया आहिनि, त जेके बि मुजाहिदीन हुया इस्लाम जे ख़ातिर विढ़ी रहिया हुआ त उन में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो बि शामिल हुयो। त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजी तलवार बि उछाले छॾी ऐं ॿियनि मुसलमाननि बि विढ़णु छॾे ॾिनो। उन ते अल्लाह ताला फरमाए थो त छा तव्हांजी इहा लड़ाई ज़ाती मुहम्मद लाइ हुई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजी लड़ाई इस्लाम ख़ातिर हुई या सिर्फ़ु मुहम्मद जे लाइ हुई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छो जो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो रसूल आहे ऐं केतिरा ई रसूल उन खां पहिरीं थी गुज़रिया आहिनि। तव्हांजी लड़ाई अलाह जे लाइ आहे, तव्हांजी लड़ाई इस्लाम दीन जे लाइ आहे, ख़ासि कंहिं शख़्सियत जे लाइ नाहे। जो जेसीं ताईं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे दरमियान मौजूदु हुयो ऐं तव्हां विढ़ियो पिए ऐं बिलफ़र्ज़ अगरि हू क़तल कया वञनि या हू शहीद थी वञनि त तव्हां इस्लाम खे छॾे ॾींदो, तव्हां इस्लाम ख़ातिर विढ़ण ई छॾे ॾींदा। इन ॻाल्हि ते अल्लाह ताला मुसलमाननि जी गिरफ़्त फ़रमाए रहियो आहे त इहो हरगिज़ कोन थींदो। हीअ लड़ाई ख़ासि मुहम्मद जे लाइ नाहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ख़ुदि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी दीन जे लाइ विढ़ी रहियो आहे। मां वहीअ जे ज़रिए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हर ॻाल्हि खां आगाह करे रहियो आहियां त हाणे अॻियों क़दम छा खणणो आहे तव्हांखे, अॻी हिकमत अमली छा हूंदी तव्हांजी सिर्फ़ु मुंहिंजे दीन जे ख़ातिर। तव्हां त उनजा साहबा आहियो, तव्हां उनजा हिमायती आहियो, तव्हां उनजी जमायत में शामिलु आहियो। मेन मक़सदु तव्हांजो दीन इस्लाम आहे, दीन इस्लाम खे ग़ालिब करणु आहे। यादि रखो त जेको खुड़ियुनि भर फिरंदो सो अलाह खे हरगिज़ को बि नुक़सानु न पहुचाईंदो ऐं अलाह शुकुर कंदड़नि खे जल्दी चङो बदिलो ॾींदो। ऐं को बि साह वारो अलाह जे हुकुम खां सवाइ मरी नथो सघे। इहो हिकु लिखियल ऐं मुक़ररु कयल वक़्तु आहे। पोइ जेको शख़्स दुनिया में अजुरु चाहींदो उनखे हिन दुनिया में अजुरु ॾींदासूं ऐं जेको आख़िरत में अजुरु चाहींदो उनखे आख़िरत में सवाब अता कंदासूं ऐं शुकुर करण वारनि खे असां अनक़रीब चङी जज़ा अता कंदासूं। इंसान जे लाइ मौत जो वक़्तु ऐं मौत जी जॻह ॿई मुक़ररु आहिनि। हिकिड़ी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं अलाह ताला कंहिं बंदे जी मौत लाइ ज़मीन में फ़ैसिलो कंदो आहे त उन लाइ उन जॻह ते को ज़रूरी कमु पैदा करे छॾींदो आहे। उन लाइ लाज़मी ज़रूरी अर्जेंट कमु ते अलाह ताला पैदा फरमाईंदो आहे जो न चाहींदे बि उहो इंसानु फ़ौरन निकिरंदो आहे ऐं पंहिंजी मुक़ररु कयल जॻह ऐं मुक़ररु कयल वक़्त ते उते पुॼंदो आहे। हिकिड़ी ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उमिरि में इज़ाफ़ो करण वारियूं सिर्फ़ु ॿ शयूं आहिनि, सदको ऐं नेकी। इहे ॿ शयूं आहिनि जेके उमिरि में इज़ाफ़ो कंदियूं आहिनि। ऐं हिन खां अॻु बि केतिरा ई नबी गुज़री चुका आहिनि जिन सां गॾु घणनि ई अलाह जे बाननि जंग लड़ी ऐं अलाह जी राह में जेकी मुसीबतूं मथनि आयूं तिन खां हू न दिलि शिकस्ता थिया ऐं न हिमत हारी, न उन्हनि कमज़ोरी ॾेखारी ऐं न हू बातिल जे अॻियां झुकिया। ऐं यकीनन अलाह अहिड़नि सब्र कंदड़नि सां मुहबत करे थो। ज़ुल्म जे ख़िलाफ़ झुकणो न आहे ऐं क़ुर में ज़ुल्म छा आयो आहे, शिरक, इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। यकीनन शिरक निहायती तमामु वॾो ज़ुल्म आहे। अलाह जी ज़मीन ते जेको अलाह जो निज़ाम नाहे त इहो बि शिरक आहे। तौहीद सिर्फ़ु इहा नाहे त सिर्फ़ु अलाह खे हिकिड़ो मञिणो, यानी अलाह अकेले जी ही हर ॻाल्हि मञणी, इहा सभ खां वॾे में वॾी तौहीद आहे। ऐं उन्हनि अलाह जे बाननि जी दुआ रुगो हीअ हुई जो चवंदा रहिया त ए असांजा रब असांजा गुनाह मुआफ़ फरमाए ऐं जिन कमनि में असां खां ज़्यादती थी असांखे बख़्श, असांखे साबित क़दम रख ऐं काफ़िरनि जी क़ौम जे मुक़ाबले में असांजी मदद फरमाए। जॾहिं बि अलाह जे बाननि अलाह जी राह में जिहाद कयो, अलाह जी राह में विढ़िया, उन्हनि जी दुआ बि इहा ई रही, तूं ई असांजो मददगार आहीं, असांजी मदद फरमाए, असांखे साबित क़दम रख ऐं हिननि काफ़िरनि जे ख़िलाफ़ असांजी मदद कर, असांखे फ़तेहयाब कर। पोइ अलाह अहिड़नि माण्हुनि खे दुनिया जो बि अजर ॾींदो ऐं आख़िरत जो पिणु उम्दो अजुर अता कयो। ऐं अलाह मोहसिननि, नेकोकारनि ऐं भलारनि सां मुहबत करे थो।
ए ईमान वारो, जेकॾहिं तव्हां काफ़िरनि जो चयो मञींदो त अव्हांखे पोएं पेर फेराईंदा, पोइ अव्हां वञी टोटे में पवंदो, पोइ अव्हां वञी खसारे में, नुक़सान में बर्बाद थींदो। ख़बरदार जो तव्हां इन्हनि काफ़िरनि जी ॻाल्हि मञी आहे। पोयां पढ़ी आया आहियूं, ख़बरदार तव्हां इन्हनि सां यारी दोस्ती रखी आहे। जे तव्हां इन्हनि सां यारी दोस्ती रखी त पोइ अलाह ताला फरमाए मां तव्हांजो मददगार न रहंदुसि, पोइ तव्हां मुंहिंजा वली न थींदव, पोइ मां तव्हांजो हिमायती न थींदुसि। इहे तव्हांजा दुश्मन आहिनि, ही तव्हांजे दुश्मन शैतान जा साथी आहिनि। ही आहिनि हिज़्ब शैतान, शैतान जी जमायत आहिनि। तव्हां थियो हिज़्बुल्लाह, तव्हां मूं अलाह जी जमायत थियो। इन्हनि सां टकरायो, इन्हनि सां विढ़ो, इन्हनि जी ॻाल्हि न मञिजो, इन्हनि जे कानून ते अमल न कजो, इन्हनि जे अॻियां झुकणो बि न आहे तव्हांखे। जेकॾहिं इन्हनि जी ॻाल्हियूं मञो त पोइ अलाह फरमाए थो तव्हां नुक़सान वारा थी वेंदव, बर्बाद थी वेंदो, टोटे में पइजी वेंदो, खसारे में पइजी वेंदो तव्हां। हू तव्हांखे तव्हांजे दीन खां फेराए छॾींदा। ऐं इंसान को दीन खां फिरी वियो त उन लाइ बाक़ी बचो छा? दुनिया में भली ऐशो आराम वारी ज़िंदगी जीए, पर असल जेका ऐशो आराम वारी ज़िंदगी आहे आख़िरत वारी, उन खां महरूम कयो वेंदो। बल्कि अव्हांखे सम्झणु घुरिजे त अलाह ई अव्हांजो मौला, मददगार, कारसाज़, हिमायती, महबूब आहे। ऐं हू सभिनी मदद करण वारनि खां बहितरीन मददगार आहे। हुन जी मदद हासिल करियो। जॾहिं हू तव्हांजो मददगार थींदो त केर बि तव्हांखे नुक़सान नथो पहुचाए सघे। अॻियां बि इहे ई आयतूं अचनि पियूं। अनक़रीब असां काफ़िरनि जी दिलियुनि में रौब विझंदासीं, छाकाणि त हुननि ज़ालिमनि अलाह सां शिरक कयो, जंहिं लाइ हुन का बि दलील न लाथी आहे, ऐं उन्हनि जो ठिकाणो जहन्नम जी बाहि आहे। ऐं अहिड़नि ज़ालिमनि लाइ उहा कहिड़ी न बुछड़ी जाइ आहे। हाणे हिन में ई मालूम थिए थो त हू कुफ़ार मैदान जंग मां छो हलिया विया, जॾहिं त हुननि खे खुली फ़तेह नसीब थी चुकी हुई। हू कामयाब थी विया हुआ, हू फ़तेह याब थी चुका हुआ। जीअं हज़रत ख़ालिद बिन वलीद उन वक़्तु काफ़िरनि में शामिल हुयो, रज़ी अलाह ताला अन्हो। उनजो मशवरो हुयो त हींअर मुसलमाननि खे शिकस्त थी चुकी आहे, त हिननि खे हींअर ई सॼो ख़तमु करे छॾियूं त न हू रहंदा, न ई वरी असांखे अॻियां कुझु नुक़सानु पुॼाए सघंदा। इन्हनि खे हींअर ई ख़तमु करे छॾियूं। पर हज़रत अबू सुफ़ियान रज़ी अलाह ताला अन्हो उन वक़्तु उहो बि मुशरिकनि में शामिल हुयो। उहो उन्हनि जो सरदार हो, उन जे दिलि में अलाह ताला रौब विझी छॾियो। उन रौब जे करे हुन इहो फ़ैसिलो कयो त न, असांखे बदिलो वठिणो हुयो बदर जो, असां उहो बदिलो वठी चुकासीं। तंहिंजे करे हाणे वधीक असांखे मुसलमान सां विढ़णो ई न आहे, बसि ख़ुशी मल्हाईंदा हू निकिता हलिया विया पंहिंजे सरदार जी ॻाल्हि मञी करे। हू बेवजह कोन विया आहिनि। अलाह फरमाए थो त मूं हुननि जी दिलि में रौब विधो तव्हांजे लाइ, तंहिंजे करे अॻियां हुननि को बि क़दम न खयो ऐं वापसि मोटी विया। अलाह ताला अहिड़ीअ तरह बि मुसलमाननि जी मदद फरमाईंदो आहे। हालांकि मुसलमाननि खे जेको आख़िरी नतीजो निकितो त उन में शिकस्त थी वई हुई। उहो शिकस्त जी बि वजह बि पोयां बि पढ़ी चुका आहियूं, वरी अॻियां बि अचे पई। हुननि अलाह सां शिरक कयो, हुननि अलाह जी आयतुनि जो इनकार कयो। शिरक याने अलाह सां गॾु कंहिं ॿिए खे पुकारणु, अलाह सां गॾु कंहिं ॿिए खां मदद हासिल करणु, अलाह खे छॾे कंहिं ॿिए जो दीन नाफ़िज़ करणु, अलाह जे कानून खां अलावा ॿिए कंहिं जो कानून अपनाइणु, अलाह जे कानून खां सवाइ कंहिं ॿिए कानून ते फ़ैसिलो करणु, अलाह जे दुश्मननि सां यारियूं रखणु, इहे सभु शिरक में शामिल आहिनि, इहे सभु ज़ुल्म में शामिल आहिनि। अलाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां इहे कम कया, इहे शिरक कया, इहे ज़ुल्म तव्हां कया, त पोइ तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे त तव्हांजो ठिकाणो जहन्नम हूंदो, जहन्नम जी बाहि हूंदी। बेशक अलाह तव्हां सां जंग उहद में पंहिंजो वाइदो पूरो कयो। अलाह वाइदो पंहिंजो पूरो कयो त मां तव्हांखे कामयाबु कंदुसि, ऐं वाक़ई मुसलमान कामयाबु थी विया। अलाह ताला 3000 5000 फ़रिश्ता नाज़िल फरमाया। अलाह जे हुकुम सां उन्हनि फ़रिश्तनि मुसलमाननि जी मदद कई ऐं मुसलमान फ़तेह याब थी विया। पर मुसलमाननि हिते हिकिड़ी ग़लती कई। ऐं उहा ग़लती कहिड़ी हुई? जॾहिं तव्हां संदसि हुकुम सां उन्हनि काफ़िरनि खे कुही रहिया हुआ, एसी ताईं जो तव्हां बेहिमत थिया ऐं जेको हुकुम में तव्हां इख़्तिलाफ़ कयो ऐं नाफ़रमानी कई, उन खां पोइ जो अलाह तव्हांखे उहो कुझु ॾेखारियो जंहिंखे तव्हां चाहियो थे। मुसलमान फ़तेह याब थी चुका, काफ़िर अॻियां भॼी रहिया हुआ, मुसलमान उन्हनि जे पुठियां उन्हनि जो पीछो करे रहिया हुआ उनखे मारण जे लाइ। काफ़िर पंहिंजी जान बचाइण में लॻा पिया हुआ। पोइ एतिरे में जेको जबल उहद ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 50 माण्हुनि जो हिकिड़ो लश्कर बीहारियो हुयो। उन्हनि खे हुकुम हो त कंहिं बि सूरत में तव्हांखे पंहिंजी जॻह नाहे छॾणी। बहरहाल उन्हनि उहा पंहिंजी जॻह छॾी, हुननि इख़्तिलाफ़ कयो, त उन जे करे अलाह ताला उन्हनि खे शिकस्त नसीब फरमाई। पोइ तव्हां मां किन दुनिया खे चाहियो थे ऐं तव्हां मां के ई हुआ जिन आख़िरत खे पसंदि कयो थे। पोइ अलाह तव्हांखे उन्हनि काफ़िरनि खां फेरायो, यानी पहिरीं तव्हां काफ़िरनि जे पुठियां भॼी रहिया हुआ, काफ़िर तव्हां खां बचण जे लाइ अॻियां भॼी रहिया हुआ। हाणे मूं तव्हांखे फेरायो, यानी पोयां हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अलाह ताला अन्हु जे लश्कर तव्हां ते हमिलो कयो, त हाणे कमु ई उबतो थी वियो। हाणे हू तव्हांजे पुठियां आहिनि ऐं तव्हां अॻियां आहियो, यानी
पहिरीं हू पिया पंहिंजी जान बचाइनि, हाणे तव्हां पिया पंहिंजी जान बचायो। पहिरीं हू शिकस्त खाई चुका हुआ, हाणे मां तव्हांखे उबती शिकस्त ॾेई छॾी। त जीअं तव्हांखे आज़माए, पर पोइ बि हुन तव्हांजी हिन कोताहीअ खे यकीनन मुआफ़ करे छॾियो ऐं अलाह मोमिननि ते ॾाढो फज़ुल करण वारो आहे। तव्हां हेतिरी वॾी ग़लती कई, मूं तव्हांखे इबरत तौरु शिकस्त ॾिनी, पोइ भला फरमाए थो त मूं तव्हांखे मुआफ़ करे छॾियो। तव्हांजी इहा ख़ता, इहा कोताही मूं दरगुज़र करे छॾी। केॾो वॾो इनाम आहे मोमिननि जे लाइ। अलाह ताला जे चाहे थो मुंहिंजा मोमिन बाना हर सूरत में कामयाबु थियनि। ऐं यादि करियो, जॾहिं अव्हां परे भॻा थिए विया ऐं कंहिं ॾांहुं मुड़ी ॾिसण जो होश बि तव्हांखे न रहियो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे पुठियां सॾींदो रहियो, इन करे अलाह तव्हांखे ग़म ते ग़म ऐं रंज इन लाइ ॾिनो त तव्हां हिन वाक़े मां इबरत हासिल कयो। पोइ जेको अव्हांजे हथनि मां निकिरी वियो ऐं जेकी अव्हांखे ॾुख पहुतो तंहिं ते ग़मगीन न थियो, ऐं जेकी कुझु अव्हां करियो था अलाह उन्हीअ खां चङी तरह बाख़बर आहे। तव्हांखे जॾहिं शिकस्त थी त तव्हां भॼण लॻा, हेॾां होॾां बग़ैर ॾिठे पंहिंजी जान बचाइण लाइ तव्हां भॼंदा रहिया, ऐं पुठियां तव्हांखे मुंहिंजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आवाज़ ॾींदो रहियो, तव्हांखे सॾींदो रहियो त अचो जमा थियो। इन करे मूं तव्हांखे ग़म ॾिनो, मूं तव्हांखे शिकस्त ॾिनी, मूं तव्हांखे घाव ॾिना। तव्हांजा साथी यानी मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा शहीद थी विया। कमो पेश 70 साहबा शहीद थी विया आहिनि ग़ज़वे उहद में। हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो चाचो बि शहीद थी वियो आहे। वरी ग़म खां पोइ अलाह तव्हां मां हिकु जमायत ते इत्मिनान अमुन नाज़िल कयो, जो हू झूटा खाइण लॻा। यानी एतिरी ग़मगीनी वारी हालत में कॾहिं बि कंहिं इंसान खे सुकून कोन ईंदो, इंसान खे निंड कोन ईंदी, आराम कोन ईंदो। अलाह फरमाए थो त मूं तव्हां ते अहसान कयो, जो अहिड़ी हालत में बि तव्हांखे मूं इत्मिनान ॾिनो, सुकून ॾिनो, तव्हांखे निंड ॾिनी मूं। मगर ॿिए टोले यानी हिकु ॿी जमायत जंहिंखे पंहिंजी जान जो फ़िक्र हो, से नाहक अलाह बाबति जाहिलाणा गुमान करण लॻा ऐं चवण लॻा त छा असांजे हथ वस में कुझु इख़्तियार आहे। कुझु मुनाफ़िक अञा बि रहिजी विया हुआ। 300 जो लश्कर अब्दुल्ला इब्न उबई जेको मुनाफ़िकनि जो सरदार हो, पाण सां गॾु वठी रवानो थी वियो, निकिरी वियो। कुझु मुनाफ़िक बाक़ी बि रहिजी विया हुआ, छो जो उन्हनि जी बि राय शुरू में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राय सां मिलंदड़ हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि राय हुई त पाण मदीने में वेही दिफ़ा कंदासीं। इन्हनि मुनाफ़िकनि बि मशवरो ॾिनो त असांजी बि राय इहा ई आहे त मदीने में वेही करे दिफ़ा कंदासीं। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि साहबा जो मशवरो क़बूल फरमायो जिन बदर खां पोइ इस्लाम क़बूल कयो हो। उन्हनि जो मशवरो हुयो त पाण मदीने में वेही करे न खुली मैदान में अची मुक़ाबिलो कंदासीं। त हाणे उहे मुनाफ़िक आहिनि जिन जी राय खे अहमियत न ॾिनी वई, त हाणे उहे था चवनि, पहिरीं त उन्हनि जाहिलाणा गुमान कया अलाह बाबति, अजीब ग़रीब उन्हनि पंहिंजी दिलयुनि में वसवसा विधा। आख़िर हुननि चयो त छा असांजे बि हथ में कुझु आहे, छा असांजो बि को इख़्तियार आहे, असांजी बि ॻाल्हि मञी वेंदी। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त बेशक सभु इख़्तियार अलाह जे ई वस आहे, ऐं हू जेकी पंहिंजे अंदर में लिकाइनि था सो तो ते ज़ाहिर नथा कनि। हुननि जे अंदर में दुश्मनियूं, कीनो, बुग़्ज़ भरियो पियो आहे, ऐं चवनि था त जेकॾहिं असांजे वस में हुजे हा त हूंद असां हिते ईअं न क़त्ल कया वञूं हा, असां ईअं न मारिया वञूं हा, असांजी ॻाल्हि खे अहमियत ॾियो हा त इहो खून ख़राबो ई न थिए हा। खेनि चओ जेकॾहिं अमीं पंहिंजे घरनि में बि हुजो हा त जिन ते क़त्ल थियणु लिखियलु हो, से ज़रूरु पंहिंजे कुसजण जी जायुनि क़त्ल गाहनि ॾांहुं निकिरी अचनि हा। जीअं पहिरीं इहे पुठियां हदीस मूं अर्ज़ कई त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, जॾहिं अलाह ताला कंहिं बंदे जे मौत लाइ ज़मीन में फ़ैसिलो कंदो आहे त उन लाइ उन जॻह ते को ज़रूरी कमु पैदा करे छॾींदो आहे। न चाहींदे बि उहो बंदो उते हाज़िर थींदो, उहो मौत जो फ़रिश्तो उनजो इंतज़ारु करे रहियो हूंदो आहे उते, हिकु सेकंड बि देरि कोन थींदी उनजे पहुचण में, ऐं उते हलाकु कयो वेंदो। तव्हां भले पंहिंजे घरनि में लिकियलु हुजो हा, तव्हां मैदान में न अचो हा, त अलाह फरमाए थो त उन जॻह ते मां तव्हांखे हाज़िर कयां हा, उन ई वक़्तु हाज़िर कयां हा, ऐं तव्हांखे उहे मरणो पए हा। पर मुनाफ़िकनि जे लाइ त शहादत जो रुतबो बि कोन्हे को, लेकिन जेके मुसलमान ईमान जी हालत में शहीद थी विया आहिनि, अलाह फरमाए थो इन्हनि जे लाइ त मूं वटि वॾो अजुरु आहे, इन्हनि जे लाइ त वॾी नेमतूं आहिनि मूं वटि जन्नत में। अगरि इहे मुसलमान बि सुभाणे शहादत जे बग़ैर ईअं गुज़ारे वञनि हा त लेकिन उन्हनि जे लाइ उहो शहादत वारो त दर्जो न हुजे हा न। मूं त तव्हांखे इनामनि सां नवाज़ियो आहे, मां त चाहियां थो त तव्हां इनामनि सां नवाज़िजो, ऐं इहो इन्हीअ लाइ हो त जेकी तव्हांजे सीननि में लिकल आहे सो अलाह परखे, ऐं जेको अव्हांजी दिलयुनि में आहे उनखे बि साफ़ करे, ऐं अलाह त दिलयुनि जे हालनि खे ख़ूब ॼाणे थो। अलाह ताला पाक ऐं नापाक खे जुदा कंदो आहे। जंग जी शुरू में ई 300 मुनाफ़िक जुदा थी विया, 300 नापाक इंसान पाकनि खां जुदा थी विया, लेकिन उन्हनि पाकनि में बि कुझु नापाक बाक़ी रहिजी विया।
उहे हमेशह वसवसो विझंदा आहिनि, मुस्लमाननि खे नुक़सानु पहुचाइण जी हमेशह कोशिशि कंदा आहिनि। लेकिन हिन जंग में हुननि जी अक्सरियत कोन हुई, बाक़ी उन को चंद बचा हुआ तॾहिं हुननि जी ॻाल्हियूं हली कोन सघियूं। जिते हिननि जी घणाई हूंदी आहे, उहो पूरी कोशिशि कंदा आहिनि बीमारी फैलाइण जी, निफ़ाक़ फैलाइण जी। बेशक अवाम जेकी उन ॾींहुं पुठीरा थिया, जॾहिं ॿ लश्कर हिक ॿिए जे साम्हूं थिया हुआ, तिन खे शैतान संदनि किन कमज़ोरियुनि करे थेड़ियो हो। इंसानी फितरत आहे, जॾहिं जंग जे मैदान में शिकस्त थींदी आहे त इंसान जान बचाइण लाइ हेॾां होॾां भॼी वेंदो आहे, हेॾां होॾां लिकी वेंदो आहे। छो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके सहाबा हुआ, उहे ख़ताउनि खां पाक न आहिनि। ख़ताउनि खां पाक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंबिया थींदा आहिनि, अलाह जा नबी थींदा आहिनि, साहबा न आहिनि। साहबनि खां इख़्तिलाफ़ बि थींदा, साहबनि खां ख़ताऊं बि थींदियूं। इन जंग में हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हो ऐं ॿिया साहबा शिकस्त जी सूरत में कुझु किथे हलिया विया, त कुझु मैदान बि छॾे हलिया विया। उन्हनि लाइ अलाह ताला हिन ई आयत में फरमाए रहियो आहे, ऐं अलाह उन्हनि खे वाक़ई मुआफ़ करे छॾियो। यकीन अलाह त बेहद बख़्शींदड़ ऐं निहायती बुर्दबार आहे। अलाह फरमाए थो, तव्हां खां जेका ख़ता थी, तव्हां में जेके मैदान छॾे विया, तव्हां में जेके किथे पंहिंजी जान बचाइण जे लाइ कुंड वठी लिकी बि विया, फरमाए थो त मूं तव्हां सभिनी खे मुआफ़ करे छॾियो। छो जो हीअ आयत आहे जिन ते शिया हज़रात हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हो जी शान में वार कंदा आहिनि। उहे हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हो ते तानो ॾींदा आहिनि त हू मैदान छॾे हलियो वियो। अलाह फरमाए थो, जॾहिं मूं हुनखे मुआफ़ करे छॾियो, त हाणे बाक़ी कंहिंखे इख़्तियार कोन्हे, कंहिं मुसलमान खे हक़ हासिलु कोन्हे त हाणे मुंहिंजे नबी जे कंहिं बि सहाबीअ ते हू तानो ॾिए, मुंहिंजे नबी जे कंहिं बि सहाबीअ ते हू हमिलो करे, को वार करे, को उन जे लाइ बदनियती रखे, हुनखे इजाज़त न आहे। अलाह ताला फरमाए रहियो आहे, छो जो आयत जो अॻियों हिसो आहे त मूं माफ़ करे छॾियो। फ़ैसिले जो इख़्तियार सिर्फ़ु अलाह ताला ई रखे थो, ऐं उहे इख़्तियारनि जो मालिक फरमाए थो, जॾहिं मूं माफ़ करे छॾियो त हाणे तव्हां केरु थींदा आहियो कुझु चवण वारा। क़ुर में अलाह ताला फरमाए थो, क़यामत वारे ॾींहुं मूंखां पुछा कोन थींदी, बाक़ी मां तव्हां सभिनी खां पुछंदुसि। जॾहिं उहो पुछण वारो ई उनखे मुआफ़ करे छॾे थो, त ॿिए कंहिंजी ज़रूरत ई कोन हूंदी उन ॾींहुं कुझु सवाल उथारे सघे। इन लाइ हर इंसान खे घुरिजे त पंहिंजी इस्लाह करे ऐं क़ुर ऐं हदीस ते गहरी नज़र रखे, त किथे हुनजो जेको इहो अमल आहे, हुनजो इहो तानो आहे, किथे सुभाणे उन जे लाइ उहो नुक़सान जो सबबु न बणिजे। हिकु दफ़े हिकिड़ो जनाज़ो वञी रहियो हो, त उन जनाज़े खे ॾिसी करे साहबनि अर्ज़ु कयो त अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां इहो जनाज़ो छो न पिया पढ़ायो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो इंसान, इहो शख़्स हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हो सां बुग़्ज़ रखंदो हुयो। यानी हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हो सां बुग़्ज़ रखण जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो जनाज़ो नथा पढ़ाइनि। हिकिड़ी ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जन्नत में हर कंहिंजो हिकिड़ो साथी हूंदो, मुंहिंजो साथी हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हो आहे। साहबा जी शान में कुझु ॿियूं हदीसूं अर्ज़ु करणु चाहींदुसि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजे साहबा खे घटि वधि न ॻाल्हायो ऐं न उन्हनि खे गार ॾियो। उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, तव्हां मां केरु जेकॾहिं उहद जबल जेतिरो बि सोन ख़र्च करे छॾे, त उन्हनि जे प्याले ऐं अधु प्याले जे बराबरि बि नथो थी सघे। यानी तव्हां अलाह जी राह में जबल उहद जेॾो सोन ख़र्च करे छॾियो, ऐं ॿिए पासे मुंहिंजे साहबनि सिर्फ़ु हिकु प्यालो ख़र्च कयो आहे या उन जो अधु ख़र्च कयो आहे, त तव्हांजो इहो जबल बराबरि सोन उन्हनि जे अधु प्याले जे बराबरि नथो थी सघे। तंहिं करे ख़बरदार मुंहिंजे साहबा खे घटि वधि न ॻाल्हाइजो। हिकु ॿी हदीस में फरमाइनि था, जंहिं मुंहिंजे साहबा सां मोहबत कई, उन मूंसां मोहबत कई, यानी मूं मुहम्मद सां मोहबत कई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं जिन मुंहिंजे साहबा सां बुग़्ज़ रखियो, नफ़रत रखी, कीनो रखियो, उन मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुग़्ज़ रखियो। यानी इन मां मालूम थियो त ईमान मां ई हलियो थो वञे। हिकु ॿी हदीस में फरमाइनि था, मुंहिंजे साहबा खे गारियूं न ॾियो, उन्हनि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत में हिकु लम्हो रहणु तव्हांजी सॼी उमिरि जे अमलनि खां बहितर आहे। तव्हां यानी मिसाल तौरु 100 साल नेक अमल करियो, पर हू साहबा मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत में हिकिड़ो लम्हो रहिया आहिनि, त इहे तव्हांजी 100 सालनि जी इबादत, नेक अमल हुनजे हिकु लम्हे जे बराबरि कोन थींदा, ऐं तव्हां ताना था ॾियो मुंहिंजी साहबा खे। हिकिड़ी ॿी हदीस में फरमाइनि था, जंहिं मुंहिंजे साहबनि खे गार ॾिनी, उन ते अलाह, फ़रिश्तनि ऐं तमामु माण्हुनि जी लानत आहे। साहबा जो एॾो दर्जो अलाह ताला बुलंद फरमायो आहे। क़ुर में फरमाए थो, रज़ी अल्लाह अनहुम वरज़ू अन, अलाह तो फरमाए मां उन्हनि खां राज़ी, हू मूंखां राज़ी। जिन खां अलाह राज़ी, उन्हनि खे ॿियो अञा छा खपे। इन करे इंसान खे ॾिसणु घुरिजे त हू जंहिंजे बारे में ॻाल्हाए रहिया आहिनि, त उनजो रुतबो कहिड़ो आहे, उनजो दर्जो कहिड़ो आहे। छा उन खां अलाह ऐं उनजो रसूल राज़ी आहिनि या न आहिनि। अगरि हू साहबा आहे, त चाहे हुन साहबीअ हिकु दफ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो हुजे, त बि हू साहबा जो दर्जो रखे थो।
उन जे बारे में बि सोचण ऐं ॻाल्हाइण में वॾो एहतियात रखणु घुरिजे। क़ुर फरमाए थो तव्हांखे ख़बर बि कोन पवंदी, तव्हांजा मां एमाल चट करे छॾींदुसि। यानी आख़िरत में जॾहिं तव्हां हाज़िर थींदा त तव्हांजे एमाल नामे में को नेक अमल ई कोन हूंदो। ऐं मोमिनो, अवी उन्हनि काफ़िरनि वांगुरु न थियो जेकी मुल्क में सफ़र या लड़ाई कंदड़ पंहिंजनि भाइरनि बाबति चवनि था त जेकॾहिं असां वटि हुजनि हा त न की मरनि हा न की क़तल थियनि हा। हे मुनाफ़िकनि जो रवैयो हो। हुननि चयो त अगरि असांजी ॻाल्हि मञनि हा, असां हुननि खे पहिरीं मशवरो ॾिनो हो त मदीने में वेही करे दिफ़ा कंदासीं। ॾिसो असां जीअरा वेठा आहियूं, हो बि असांजी ॻाल्हि मञनि हा त कोन मरंदा हा न, असां वांगुरु जीअरा वेठा हुजनि हा। अलाह काफ़िरनि जी दिलियुनि लाइ हसरत बणाई, इहा हुननि जी हसरत हुई। मुसलमान त जेको उते क़तल थी वियो त अलाह फरमाए थो उनखे क़तल न चओ, हू शहीद आहे ऐं शहीद ज़िंदा आहे। यानी हितां हू सिर्फ़ु अखि पंहिंजी बंदि करे वियो आहे, हुनजी अखि हुते खुली आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ उनजी रूह खे सावनि पखियुनि में शामिल करे जन्नत में छॾियो वियो आहे। हुते घुमनि थियूं, फिरनि थियूं, खाइनि थियूं, पीअनि थियूं। शाम जो अलाह जे अर्श जे हेठां अची, जिते हुननि जा आख़िर आहिनि, उते अची वेहनि थियूं। अलाह ताला निहारे हुननि खां पुछे थो त तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे? एॾो वॾो रुतबो अलाह ताला हुननि खे शहीदनि खे ॾिनो आहे। हिननि जे लाइ हसरत आहे। ही जीअरा त आहिनि पर पोइ बि मुर्दनि खां ख़ाली न आहिनि। अलाह ही जीअरण ऐं मारण वारो आहे ऐं जेकी कुझु तव्हां करियो था सो सभु अलाह ॾिसंदड़ आहे। हमेशह जी ज़िंदगी तव्हां मुनाफ़िकनि जे लाइ बि कोन्हे। तव्हांखे बि मां मौत ॾींदुसि, तव्हां बि मरंदा, तव्हां ज़लीलो ख़्वार थी मरंदा। ऐं पोइ क़ुर में अचे थो त मुनाफ़िकनि जे लाइ जहन्नम जो आख़िरी दर्जो आहे। यानी सभ खां किने में किनो, सभ खां बुछड़े में बुछड़ो, सभ खां दर्दनाक अज़ाब वारो जेको तबिको आहे उन्हनि बदबख़्त मुनाफ़िकनि लाइ आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ पहुचे, जॾहिं तव्हांखे का मुसीबत पहुचे त उन ते ईअं न चओ त काश मां हीअं कयां हा त हीअं न थिए हा, काश मां हूअं कयां हा त मां बची वञा हा। यानी काश न चओ। इहो अलाह खे मंज़ूर हो जेको तव्हांजे लाइ हींअर थियो आहे, जेको तव्हां ते गुज़रियो आहे, इहो अलाह जे तरफ़ां आहे। बसि काश न चइजो। जिते तव्हां काश चयो त उते शैतान जे अमल जो दरवाज़ो खुली वेंदो आहे। तंहिंजे करे मुसलमाननि खे जेको बि त नुक़सानु पहुतो उहद में, सभु अलाह जे तरफ़ां हो। उते अलाह फरमाए थो त इहे तव्हांजी जेका ख़ता हुई, उहा तव्हांजे पंहिंजे हथनि जेको अॻियां मोकिलियो हो, उन्हनि जे करे मूं तव्हांखे थोरी इबरत जो मूं तव्हांखे उते मज़ो चखायो। मूं चाहियो त तव्हां उतां सम्झी पओ, छो त ता क़यामत ताईं क़ुर हलणो आहे, ता क़यामत ताईं मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत हलणी आहे। तव्हां त हींअर गिरफ़्त फरमाए, तव्हांजी मां इस्लाह कंदुसि। तव्हां बहितरीन उम्मत हूंदव, तव्हां हिकु नमूनो हूंदव अॻियां ईंदड़ मुसलमाननि जे लाइ। अॻियां मुसलमान तव्हांजी सीरत मां सबक़ हासिल कंदा, उन मां नसीहत वठंदा, उन मां पंहिंजी फ़ौज जो लश्कर ठाहींदा। ऐं यादि रखो त जेकॾहिं अव्हीं अलाह जी राह में क़तल कया वञो या मरी पओ त अलाह तरफ़ां जा बख़्शिश ऐं रहमत आहे, उहा यकीनन उन्हीअ माल ऐं मताउ खां घणो मथे ऐं बहितर आहे जेका हू जमा कनि था। अलाह वटि तव्हांजे लाइ नेमतूं तयारु पयूं आहिनि। उहो इन्हनि शयुनि खां, इन माल मताउ खां लखे करोड़े दफ़ा बहितर आहिनि जेकी तव्हां हिन दुनिया में जमा करे रहिया आहियो। अॼु असां त इन शहादत खे हासिल करण जे बजाए उन जे एवज़ में जेकी मालो दौलत जमा करे रहिया आहियूं, असांखे घुरिजे त असां अॻुवाणी करियूं हा तमामु मुसलमान मुल्कनि जी, पर असां हिननि जंगुनि मां बि फ़ाइदो हासिल करण जे लाइ, मालो मता जमा करण जे लाइ ॿियो शायदि ई असां जेको कमु बचियो आहे। असां पाकिस्तान मुल्क उहो वाहिद मुल्क आहियूं जिते कोरोना जहिड़ी वबा अचे त बि असां हुन में मालो दौलत ठाहियूं। असां वटि का ॿी वबा अचे त बि असां हुन मां पैसा ठाहियूं। बिलफ़र्ज़ सुभाणे ऐलान थी वञे त अॻे हफ़्ते क़यामत अचणी आहे त असां वटि जेके हींअर तस्बीहूं ऐं मुसला पिया आहिनि उन्हनि मां बि पैसा कमाइण जी कोशिशि कंदासीं। 500 वारो मुसालो थी सघे असां 5 लखनि में खपायूं ऐं यकीननि खपाईंदासीं। ऐं जेकॾहिं अव्हां मरी पओ या क़तल कया वञो त बि अव्हां हिकु ॾींहुं अलाह जे हज़ूर में ज़रूरु गॾु कया वेंदव। जंग में ज़रूरी नाहे त तव्हांखे मौत मिले, यानी ज़रूरी नाहे त तव्हांखे शहादत मिले। छो हज़रत ख़ालिद बिन वलीद जो तमामु प्यारो पैगाम मौजूदु आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद तमामु अक़लमंद, तमामु ज़हीन, तमामु बहादुर ऐं तमामु होशियारु साहबी हुयो। अलाह जूं करोड़े रहमतूं नाज़िल थियनि हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु ते। उन जो पैगाम आहे तमामु मुसलमान उम्मत जे लाइ, पर मां चवां थो त इहो ख़ासि हींअर असां पाकिस्तानियुनि जे लाइ पैगाम आहे। मौत लिखियलु न हुजे त मौत ख़ुदि ज़िंदगी जी हिफ़ाज़त कंदी आहे। जॾहिं मौत मुक़दर हुजे त ज़िंदगी ड्रोड़ंदी मौत सां मिली वेंदी आहे। ज़िंदगी खां वधीक केरु जी नथो सघे। तव्हांजा जेके ॾींहं लिखियल आहिनि ओतिरा ई तव्हांखे मिलंदा, न घटि न वधि। ऐं मौत खां पहिरीं केरु मरी नथो सघे।
दुनिया जे बुज़दिलनि खे मुंहिंजो पैगाम पहुचाए छॾियो त जेकॾहिं मैदान जिहाद में मौत लिखियल हुजे हा त हिन ख़ालिद बिन वलीद रज़ी अलाह ताला अनो खे बिस्तरे ते मौत न अचे हा, का जंग कोन छॾी। हज़रत ख़ालिद बिन वलीद जॾहिं इस्लाम क़बूल कयो अथईं ऐं हज़रत ख़ालिद बिन वलीद जे ज़रिए अलाह ताला मुसलमाननि खे वॾियूं वॾियूं जंगूं अलाह पंहिंजे हुकुम सां हज़रत ख़ालिद बिन वलीद जे हथां फ़तेह याब करायो आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद पंहिंजी अक़लमंदी इस्तेमालु कंदे, पंहिंजी ज़हानत, पंहिंजी ॾहाप इस्तेमालु कंदे मुसलमाननि जे लश्करनि खे अहिड़े तरीक़े इस्तेमालु कयो आहे, यकीनन अलाह जे हुकुम सां, जो मुसलमान हर जंग में जिते मुसलमाननि जो तादाद काफ़िरनि जे मुक़ाबले में तमामु घटि हूंदो हो, शायदि अधु बि कोन हूंदो हो, अधु खां बि तमामु घटि हूंदो हो। जिते मुसलमान 3000 हूंदा हुआ त हू 5000 हूंदा हुआ, ऐं जिते मुसलमान 10,000 हूंदा हुआ त हुननि जो लखनि जो लश्कर हूंदो हो। अलाह जे हुकुम सां सभिनी में हज़रत ख़ालिद बिन वलीद फ़तेह याब थी करे सैफ़ुल्लाह जो लक़ब हासिलु कयो आहे। हिकिड़ी जंग में हज़रत ख़ालिद बिन वलीद 6 तलवारूं काफ़िरनि जूं टोड़ियूं आहिनि। हिकिड़ी तलवार टोड़ण बि वॾी शान जी ॻाल्हि हूंदी, पर हज़रत ख़ालिद बिन वलीद 6 टोड़ियूं आहिनि, जंहिं ते अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैफ़ुल्लाह जो लक़ब अता फ़रमायो आहे। उन बहादुर शख़्स जो पैगाम आहे असां बुज़दिलनि जे लाइ, हींअर उम्मत मुसलमान में जेके बुज़दिल लीडर मौजूदु आहिनि, जेके बयाननि खां सवाइ अॻियां वधनि बि कोन था, इहा बि अलाह जी महिरबानी आहे जो कुझु बयान बि ॾियनि पिया, वरना अक्सरियत त बयाननि खां बि ख़ाली आहिनि। उन्हनि खे पंहिंजे हाल जी इस्लाह करणु घुरिजे। पोइ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा अलाह जी वॾी रहमत आहे जो तूं उन्हनि मुसलमाननि लाइ नरम दिलि आहीं, पर जेकॾहिं तूं सख़्तु मिज़ाज या सख़्तु दिलि हुजी हां त हू तोखां छड़ो छड़ थी भॼी वञनि हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला रहम दिलि ऐं नरम दिलि बणायो हो, छो जमायती ज़िंदगी आहे। अगरि को न बि गॾु हुजे हा त उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी हुई, उहो ज़बरदस्ती त कंहिं ते कोन हुई त तव्हां अची नबी जो साथ ॾियो। घणा जेके बदबख़्त हुया, अबू जहल रहियो, अबू लहब रहियो, ऐं ॿिया केतिरा वॾा सरदार हुआ, हुननि त इस्लाम क़बूल कोन कयो। उन्हनि खे बि घुरिजे हा नबी जो साथ ॾियनि, इस्लाम क़बूल करे, पर लेकिन हुननि कोन ॾिनो। अलाह तो फरमाए जेके तव्हां सां गॾु आहिनि ऐं मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा मुंहिंजी रहमत आहे जो तूं उन्हनि ते नरम दिलि आहीं, सख़्तु दिलि न आहीं। अगरि सख़्तु दिलि हुजी हा त हे तोखे छॾे भॼी वञनि हा। इहा सॼी मुंहिंजी रहमत आहे, तंहिं करे उन्हनि खे मुआफ़ कर। हाणे जंग में जेका उन्हनि ते ग़लती थी वई आहे, उन्हनि खां ख़ता थी वई आहे, हाणे उन्हनि ते सख़्ती न कर, बसि उन्हनि खे मुआफ़ कर। ख़ता थी वई उन्हनि खे, पोयां त अची त मूं बि उन्हनि खे मुआफ़ करे छॾियो, तव्हां बि उन्हनि खे हाणे मुआफ़ करियो ऐं उन्हनि लाइ बख़्श जी दुआ घुर ऐं उन्हनि सां कमनि में सलाह मशवरो कर। हाणे किन जो मशवरो हुयो त कीअं विढ़ूं, किन जो मशवरो हो कीअं विढ़ूं, तव्हां कंहिंजे मशवरे खे तरजीह ॾिनी। हाणे ईअं न थिए त जिन जे मशवरे खे तरजीह न मिली वई त हाणे उन्हनि जो तव्हां कॾहिं मशवरो ई न वठो, न मशवरो तव्हां पोइ बि सभिनी खां वठो। पोइ जॾहिं सलाह मशवरे करण खां पोइ जंहिं कम जो अज़म करियो, पको इरादो करियो, त पोइ बसि अलाह ते भरोसो कर, मशवरो हुननि खां वठि, पर जॾहिं पको इरादो करे वठो त हाणे भरोसो अलाह ते आहे बसि। हाणे न थींदो चाहे हीअ करियूं, डबल माइंडेड नाहे थियणो, कंहिंमें शको शुबो नाहे रखिणो, बसि पोइ अलाह ते यकीन करे ऐं उन पंहिंजे पके इरादे ते क़ाइमु रहो। बेशक अलाह भरोसे कंदड़नि सां मुहबत करे थो। ए मोमिनो, यादि रखो त जेकॾहिं अलाह तव्हांजी मदद करे त को बि अव्हां ते ग़ालिब थी नथो सघे, ऐं जेकॾहिं हू तव्हांखे बेयारो मददगार छॾे ॾिए त केरु आहे जो उन खां पोइ अव्हांजी मदद करे। पोयां पढ़ी आया आहियूं, पोइ बयान में पढ़ियो आहे पाण, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त तव्हां ग़ालिब थींदो, यानी मोमिन न आहियो त तव्हां ग़ालिब कोन थींदा। हिते फरमाए थो जेकॾहिं मां तव्हांजी मदद करियां त केरु बि तव्हां ते ग़ालिब नथो थी सघे, इहे अमेरिका हुजे या यहूदी हुजे, कंहिंजी हिमत न आहे तव्हां ते ग़ालिब थियनि। पर जेकॾहिं मां ई तव्हांखे बेयारो मददगार छॾे ॾियां, पोइ चाहे तव्हां वञी इसराईल जो सहारो वठो, पोइ चाहे तव्हां वञी अमेरिका जे पेरनि में पओ, पोइ चाहे तव्हां वञी कंहिंजी ग़ुलामी करियो, तव्हांखे किथां बि मदद हासिलु कोन थींदी, छो जो मदद आहे ई मुंहिंजे हथ में। अॼु असांजो हाल इहो ई आहे, हिन आयत जो ॿियों हिसो असांजो हाल आहे। अलाह जी मदद खे छॾे करे असां बाक़ी सभिनी जी मदद हासिलु कई आहे, उहो हाल बि पूरी दुनिया जे साम्हूं आहे। ऐं मोमिननि खे त सिर्फ़ु अलाह ते ई भरोसो करणो घुरिजे, ऐं उहो कंहिं नबीअ जो शान न आहे जो माले गनीमत में ख़यानत करे, ऐं जेको बि ख़यानत कंदो उहो क़यामत ॾींहुं उन ख़यानत कयल शइ समेत हाज़िर थींदो, ऐं पोइ हर शइ खे संदसि कयल कमाईअ जो पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कयो वेंदो। मुनाफ़िक़नि इल्ज़ाम लॻायो त माज़ल्ला अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माले गनीमत खे विरहाइण में ख़यानत कई आहे, इहो हुननि जो वॾो इल्ज़ाम हो। अलाह तो फरमाए त मुंहिंजे नबी जो शान ई न आहे त उहो ख़यानत करे। नबियुनि खे मालो दौलत जी हिर्स ई न हूंदी आहे, तंहिंजे करे मुंहिंजे नबी जी शान ई न आहे त माले गनीमत में ख़यानत करनि।
इहा तव्हांजी बदनीयती आहे, तव्हां बदबख़्तो, तव्हां कूड़ा आहियो, तव्हां पाण चोर रहिया आहियो, तंहिंजे करे तव्हां ॿियनि खे बि इन नज़र सां पिया ॾिसो। भला जेको शख़्स हमेशह रब जी रज़ा ते हलण वारो हुजे, उहो उन वांगुरु थी सघे थो जेको अलाह जे ग़ज़ब हेठि आयल हुजे ऐं जंहिंजो आख़िरी ठिकाणो जहन्नम आहे, ऐं इहा कहिड़ी बुछड़ी जाइ आहे। छा हिकिड़ो नेक माण्हू अलाह जी राह ते हलण वारो, जन्नत खे हासिल करण वारो, इहो हुन जहिड़ो थी सघे थो जेको बदबख़्त बदकार आहे?